एक दफ़ो वरी गॾु थिया आहियूं हिन राम कथा जे सत्संग में। तव्हां सभिनी जो स्वागत आहे। गोस्वामी तुलसीदास विरचित राम कथा आहे, तंहिं ते असां सत्संग करे रहिया आहियूं। तंहिंमें वंदना प्रकरण हली रहियो आहे, तव्हांखे ख़बर आहे। उन वंदना प्रकरण में अॼु तुलसीदास वंदना थो करे वाल्मीकिअ जी। बंदऊ मुनि पद कंजू रामायण जेहि निर्मयऊ, जंहिं रामायण जो निर्माण सभिनि खां पहिरीं कयो, मां उन जे चरणनि कमलनि जी वंदना थो कयां। जेको कमु तुलसीदास करण वारो आहे, उहो कमु पहिरीं जंहिं कयो आदि कवि वाल्मीकि, उन जी वंदना थो करे। इहा उदारता आहे तुलसीदास जी। ऐं कीअं तो वर्णन करे उन रामायण जो। वाल्मीकिअ जो जेको ग्रंथ आहे उन जो नालो आहे रामायण। तुलसीदास जो आहे रामचरित मानस। इहो थोड़ो फर्क़ु आहे। त न रामायण जो तुलसीदास वर्णन थो करे कि वाल्मीकि जेको रामायण जो निर्माण कयो, उन में खर ऐं दूषण नाले ॿ राक्षस आहिनि। रामचरित मानस में बि आहिनि। बलशाली राक्षस हुआ, पर खर हुअण खां पोइ बि, सखर हुअण खां पोइ बि, खर समेत हुअण खां पोइ बि उहा रामायण खर कान्हे, कोमल आहे। खर माना कठोर। वाल्मीकिअ जो रामायण खर जो वर्णन त आहे, कठोरता जो वर्णन आहे, पर कठोर कान्हे, कोमल आहे। ऐं दूषण आहे उनमें, खर दूषण आहे, पर कोई दोष कान्हे। सखर सुकोमल मंजू दोष रहित, दूषण सहित। दूषण दोष खे बि चइबो आहे। उन वाल्मीकि जे रामायण में मंजुता आहे, माना सुंदरता आहे, कोमलता आहे। सखर सुकोमल मंजू दोष रहित, दूषण सहित। उनमें कठोरता कान्हे, उनमें दोष कान्हे। वाल्मीकि जी रामायण में बस उन्हनि जो वर्णन आहे, उन्हनि जो जिक्र आहे केवल। बस उन्हनि जो नालो आहे उनमें, उन्हनि जो हिकु रोल आहे। खर जा ॿिया बि अर्थ आहिनि कुझु। खर हुनखे बि चइबो आहे खरो, खरा माना शुद्ध या सत्य। त ईअं बि चई सघूं था कि रामायण जेका आहे, वाल्मीकि जी रामायण सत्य सां भरियल आहे। ऐं ॿियो अर्थ कठोरता आहे। उहो सखर हूंदे बि कोमल आहे, ऐं दूषण हूंदे बि दोष रहित आहे। उन वाल्मीकि जी वंदना। इहो हिन में सोरठे जो भाव। ॿियो सोरठो आहे वेदनि जी वंदना। छो त वेद आदि ग्रंथ आहिनि। उन्हनि वेदनि मां ई ॿिया ग्रंथ निकिरंदा विया, शास्त्र उपनिषद निकिरंदा विया। त ग्रंथ जी रचना आहे त आदि ग्रंथ वेदनि जी उस्तति ज़रूरी आहे, वंदना ज़रूरी आहे। बंदऊ चारियऊ वेद भव बारिद बोहित सरिस। मां उन्हनि वेदनि जी वंदना थो कयां। ॾिसो, जंहिंजी वंदना कबी आहे, उस्तति कबी आहे, त खाली वंदना न कबी आहे, थोरी हुनजी प्रशंसा कबी आहे।
उन जी प्रशंसा, कुझु उन जा गुण जेके सच में आहिनि उहे बि कढिबा आहिनि। उनखे ई चइबो आहे स्तुति करणु, वंदना करणु। तुलसीदास वेदनि जो गुण ॿुधाए थो कि चारई वेद जेके आहिनि उहे हिन संसार समुंड खे पार करण जे लाइ जहाज जे समान आहिनि। बंदऊं चारियो वेद, भव बारिद बोहित सरिस। बोहित आहे वेद। हिन भव बोहित जो अर्थ ॿेड़ी बि थींदो आहे, जहाज बि थींदो आहे। वेदनि में जेके ॻाल्हियूं लिखियल आहिनि उहे संसार सागर पार करण जे लाइ ई आहिनि। ऐं केवल ईअं ई न, वेदनि जी शिक्षाऊं इहे आहिनि कि तव्हां स्वस्थ बि रहो ऐं लंबी उमिरि बि माणियो ऐं ऐं इज़त वारी खुशहाल जिंदगी बि जियो, 100 साल जियो, पर स्वस्थ रही करे, यश पाए करे, धर्म करे। वो सभु उहे शिक्षाऊं लिखियल आहिनि। धर्म अर्थ काम ऐं आख़िरीअ में मोक्ष बि प्राप्त कयो। त एॾा सुंदर उहे वेद आहिनि। उन्हनि जी स्तुति तुलसीदास कंदे चए थो कि कोई वेदनि जो अध्ययन करे ढंग सां त उहो हिन भव सागर खे ईअं पार कंदो जीअं ॼण जहाज में बसि वेठो आहे। उहो जहाज हले पियो थो बिना कंहिं कष्ट जे, उहो भव सागर पार कंदो। भव सागर त पार माण्हू करे बि वठंदो आहे, पर ॾुखियाईअ सां, कठिनाइयुनि सां, नवां नवां अनुभव हासिल करे करे, कॾहिं किरी, कॾहिं उथी, कॾहिं सुख, कॾहिं दुख। पर अगरि वेदन रूपी जहाजनि में वेही रहियो, उन अनुसार हलियो, त उहे वेद उनखे पार कंदा हिन भव सागर मां। ॿी ॻाल्हि लिखे थो तुलसीदास कि वेदनि में राम यश जो वर्णन आहे, मूं जिक्र कयो आहे, पर तॾहिं बि कोई आलोचना करे कि वेदनि में राम जो कोई जिक्र कान्हे, उन जो गुणगान कान्हे, त तुलसीदास हिकु लाइन लिखे थो कि तोखे दिक़त थी सघे थी, पर वेदनि खे अफ़सोस कान्हे। अगर मां राम इहो चई रहियो आहियां कि वेदनि में बि राम आहे, त वेदनि खे कोई अफ़सोस कान्हे, खेद कान्हे, काई आपत्ति कान्हे। सपने में भी आपत्ति कान्हे। हाणे वेदनि खे बि सपनो ईंदो आहे छा? पर हीअ कविअ जी कविता आहे ऐं हिकु मैसेज आहे कि हुनखे दिक़त कान्हे। दिक़त तव्हांखे थी सघे थी, विद्वाननि खे थी सघे थी कि किथे आहे, छा आहे। हुनखे दिक़त न आहे, वेदनि खे। जिन ही न सपने हूं खेद, बरनत रघुबर बिसद जस। वेदनि खे कोई आपत्ति कान्हे अगर मां भगवान राम जो जस वर्णन करियां थो ऐं वेदनि जो जिक्र कयां थो, त वेदनि जी स्तुति। तंहिंखां पोइ विधाता माना ब्रह्मा जी वंदना। बंदऊं विधि पद रेनू, भव सागर जंहिं कीन जंहिं। मां वंदना थो कयां विधि, विधाता जी, ब्रह्मा, जंहिं हिन संसार सागर जी रचना कई। संसार सागर, पहिरीं वेदनि जो जिक्र कि संसार सागर पार करण लाइ उहो जहाज आहिनि वेद। उन संसार सागर जी रचना कंहिं कई? ब्रह्मा। हाणे ब्रह्मा जो वर्णन कि हीअ जेको भवसागर ॾिसूं था असां, हीअ संसार हिकु सागर आहे। चयो वियो आहे जंहिंमें महापुरुषनि संतनि वक्तव्य ॾिनो आहे कि उन में लहरूं छा आहिनि, उन में जल छा आहे,
उनमें रहण वारा जीव जंतु केर आहिनि, संसार सां तुलना कयो सागर सां। मोरारी बापू अॼु कथा शुरू कई आहे मानस सागर। त ही संसार हिकु सागर आहे। तव्हां ॿुधो बि हूंदो, जेको सागर आहे, जेको समुंड आहे, 71% समुंड आहे, बाक़ी 29% धरती आहे पंहिंजी। उन 29% में केॾा देश, भूभाग, महाद्वीप, उन्हनि महाद्वीपनि में बि देश, देशनि में प्रदेश, उन जे अंदरि पंहिंजो हिकु घर में 4-5 माण्हू, पर एटीट्यूड केॾो, प्रेम न, कोई प्यार न। मोरारी बापू चयईं, हुन बि कंहिंखां ॿुधई कि असां मनुष्य जो जेको दिलि आहे न, हृदय आहे, उहो 7 ॼणनि सां प्यार करे सघे थो। इहा कैपेसिटी आहे। तव्हां ॿुधव, 7 ॼणनि सां ही हृदय प्यार करे सघे थो। इहा हृदय जी कैपेसिटी आहे। पर तॾहिं बि घर जे परिवार जे सदस्यनि सां प्रेम नथो करे मनुष्य। केॾां वई कैपेसिटी गुम थी वञे, एटीट्यूड अॻियां थो अची वञे, मां ऐं मुंहिंजो अॻियां थो अची वञे, लोभ ऐं मोह अॻियां थो अची वञे, ऐं अहंकार, अहंता ममता थी अॻियां अची वञे। त हेॾो वॾो समुंड सागर जेको आहे, उनजो ॾाढो हंधि उपयोग कयो वियो आहे मिसाल ॾियण में। जिम सरिता सागर मों परही, यद्यपि ताए कामना नाही। जीअं सभई नदियूं समुंड में पवनि थियूं, समुंड खे कोई फर्क़ु कोन पवंदो आहे। ईअं रामायण में अलॻि अलॻि जॻह ते समुंड जो अलॻि अलॻि प्रकार सां वर्णन कयो वियो आहे। हिते जेको वर्णन आहे समुंड जो, पंहिंजे बि कथा में समुंड जो वर्णन, ही संसार हिकु समुंड आहे, ही भवसागर। नालो त ॿुधो हूंदव, भवसागर, ईअं ई बसि ॿुधो हूंदव। भव माना संसार, सागर माना समुंड। हाणे संसार जेको आहे समुंड जे समान आहे भाई। इन में कोई गोता पियो थो खाए, कोई ॿेड़ीअ में वेठो आहे, कोई किनारे ते ई बीठो आहे, कोई गोतो खाई वरी ॿाहिरि थो निकिरी अचे। सिंधी पंहिंजो त केॾो फेमस आहे कलाम, आहे हिकिड़ी लहर लोभ जी, ॿियो आतिश जो आ राह। हाणे सदके करे साह, जे तरी विया हिन तार मां। उन्हनि जी सार आहे जेके तरी विया हिन भवसागर मां। संतन जेको वर्णन कयो आहे कि हिन तुलसीदास इहो लिखियो आहे, संत सुधा ससी धेनु प्रगटे खल विष बारोनी। हू समुंड विलोड़ियो वियो हो, समुंड विलोड़ियो वियो अमृत जे लाइ, उन मां 14 रतन निकिता हुआ, ऐं वरी वारूणी शराब बि निकिती ऐं ज़हर बि निकितो, विष। हिन संसार सागर में 14 रतननि जो वर्णन आहे। तुलसीदास त एतिरो ई तो रुगो चए कि जेके जेके सुठा रतन आहिनि हिन संसार में, उहे समझो संत आहिनि, ऐं जेके बुरा रतन निकिता उहे आहिनि खल। खल दुष्ट जेके आहिनि, असंत, असाधु, दुर्जन। दुर्जन मोरारी बापू उनखे चवंदो आहे जेको ईर्ष्या कंदो हुजे, द्वेष कंदो हुजे ऐं निंदा कंदो हुजे। ईर्ष्या, द्वेष, निंदा, पराई पचर, उहो दुर्जन आहे। तुलसीदास बसि एतिरो ई चयो कि जेके सुठा सुठा निकिता रतन उहे साधु संत आहिनि। पोइ उन्हनि जूं कैटेगरियूं आहिनि। जे कामधेनु निकिती, चंद्रमा निकितो ऐं अमृत निकितो, त ही कैटेगरी आहे कि भाई जीअं प्रेम मार्ग वारा
अमृत जे समान आहिनि, ज्ञान मार्ग वारा चंद्रमा जे समान संत आहिनि सभई संत, पर के ज्ञानी, के प्रेमी, के कर्मशील, कर्म योगी, उहे कामधेनुअ जे समान आहिनि, जेके कर्म योगी आहिनि। ऐं खल विष बारोनी, जेके संसार में दुष्ट आहिनि, दुर्जन आहिनि, उहे शराब आहिनि ऐं विष आहिनि, उहे हिन ई संसार समुंड मां निकिता, हिन ई संसार सागर मां, जंहिंजो निर्माण ब्रह्मा कयो। हाणे समाज जी ॻाल्हि पियो कयां, हिन संसार खे सागर चयो वियो आहे, त हुन में छा छा? ॾिसो, मां बि ॿुधो आहे, किताब पढ़ियो आहे। संसार हिकु त अगाध हूंदो आहे, गहरो हूंदो आहे ॾाढो। हिन संसार में जेके आशाऊं आहिनि न, इच्छाऊं आहिनि ॾाढियूं सारियूं, उहा ई संसार जी गहराई आहे, समुंड जी गहराई आहे। आशा में अगरि कोई माण्हू ॿुॾो त ॿुॾंदो वेंदो। हिकु आशा पूरी थी त वरी ॿी पैदा थींदी। अनेक हिते आशाऊं आहिनि, ॿियो कुझु बि कोन्हे। चारों तरफ़ समुंड में चारों तरफ़ पाणी ऐं गहराई हूंदी आहे। हिन संसार में चारों तरफ़ आशा ई आशा आहे, उम्मीद लॻी पई आहे कि हितां भला मुंहिंजो कमु थींदो, भला हुतां थींदो। माण्हू जेॾां निहारे थो, का न का या त इच्छा थी प्रगट थी वञे या उम्मीद थी ॿधिजी वञे। इहा ई अथाह संसार समुंड जी गहराई आहे। ॿियो वरी मनोरथ जेको प्रगट थिए थो, सो आहे जल। हिन संसार रूपी सागर में जेको जल आहे, उहो कहिड़ो आहे? आशा ऐं मनोरथ। असां जेको मनोरथ कयूं था, इच्छा पैदा थिए थी, वो जल आहे। अच्छा, वरी तृष्णा पैदा थी थिए। मनोरथ त वरी बि ठीकु आहे, पर वरी तृष्णा, उहा आहे तरंग, लहरूं आहिनि समुंड जूं। हिन संसार सागर में जेके तृष्णाऊं आहिनि कि ही कमु त थी वियो, हाणे ही बि थी वञे त बढ़िया कमु थी वञे। जिम प्रति लाभ लोभ अधिकाई, लाभ वधण ते लोभ वधी वेंदो आहे, त उहा तरंग आहे हिन संसार में। वरी संसार में सागर में जीव जंतु हूंदा आहिनि, उनजो बि खतरो हूंदो आहे। वेल मछली त ॻी वेंदी आहे माण्हूअ खे, वॾियूं वॾियूं मछलियूं हूंदियूं आहिनि, मगरमच्छ बि हूंदा आहिनि। हिन संसार में वरी विषय जेके आहिनि न, विषय इहे आहिनि, इहे मगरमच्छ ऐं वेल मछलियूं। काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार। अगरि कोई इन्हनि में फासी थो वञे त समझो हुनखे हुन जंतुअ ॻी वरितो। अच्छा, कोई जंतुनि खां त बची वञे, पर पाणीअ में ॿुॾी वेंदो आहे समुंड में। जानवर खां त बची वियो, पर समुंड ई एॾो गहरो आहे जो ॿुॾी वेंदो आहे। त हिन संसार में ॿुॾणु कंहिंखे चइबो आहे? हिन संसार में ॿुॾणु चइबो आहे कि माण्हू फासी वञे इन्हनि विषयनि में। हू त थिया विषय, काम विकार थिया, विकार काम क्रोध, पर उन्हनि जा जेके विषय आहिनि, रस, रूप, गंध, शब्द, स्पर्श, इन्हनि में आसक्त थी वञे। आसक्त वरी अहिड़ो थिए जो निकिरी न सघे, उनखे चइबो ही संसार सागर में ॿुॾी चुको। हाणे हिन जो निकिरणु मुश्किल आहे ॾाढो। हाणे 14 रतन, समुंड में रतन त थींदा आहिनि। तुलसीदास त 3 ॿुधाए छॾिया, संत जेके आहिनि। कामधेनु,
चंद्रमा ऐं अमृत सुधा, इहे टिनिनि खे संत जी उपमा ॾिनी तुलसीदास। ऐं टिनि प्रकारनि जा संतनि जेको ॿियो चयो आहे कि 14 रतन आहिनि, जेतिरा बि संत आहिनि धरतीअ ते, 14 प्रकारनि जा संत ई सम्झो। कोई अवधूत आहे, कोई गृहस्थी आहे, कोई विरक्त आहे, कोई सन्यासी आहे, कोई सामान्य आम माण्हू आहे। त 14 प्रकारनि जा संत संसार में आहिनि, उहे 14 रतन सम्झो। उन जे अलावा बि जेके खल संसार में दुष्ट जेके आहिनि, उन्हनि खे छा सम्झूं? समुंड जो, सामान्य समुंड जो। संतनि इहो निर्णय कयो आहे कि समुंड में नष्ट थियल रतन बि हूंदा आहिनि। रतन त आहिनि पर नष्ट थी चुका। मोती आहे पर भगल आहे, निकितो समुंड मां। या कुछ ॿिए शयूं आहिनि जेके कीमती हुयूं पर नष्ट थी चुकियूं। त हिन संसार सागर में जेके दुष्ट दुर्जन माण्हू आहिनि, ये नष्ट थियल मोती आहिनि, नष्ट थियल आहिनि। एरावत हाथी आहिनि उहे जेके धर्म ते हलनि था, धर्मी आहिनि। जेके धर्म ते हलण वारा एरावत हाथीअ जे समान आहिनि। जेके चतुर विद्वान आहिनि, उहे उच्च श्रवा घोड़ो आहिनि हिन संसार सागर में। अप्सराऊं केर आहिनि? अप्सराऊं बि निकितियूं हुयूं न। जेको हृदय सां जीअंदो आहे, जेको हृदय पूर्वक जीअंदो आहे। हृदय सां जीअण वारे जो कॾहिं कॾहिं निर्णय ग़लति भी साबित थी वेंदो आहे, छो त कल्पना सां ई जीअंदो आहे। त उन्हनि खे अप्सराऊं चयो वियो आहे। जीअं कवि थिया, कलाकार थिया, उहे अप्सराऊं आहिनि। हिन संसार में जेके दानी पुरुष आहिनि, उहे कल्प वृक्ष आहिनि। हिन संसार जा कल्प वृक्ष जेके पंहिंजो धन लुटाइनि था, दान था कनि, जेको उन्हनि खां निकिरे थो कढनि था। जेके दयावान आहिनि, उहे हिन संसार जा धनवंतरी आहिनि। धनवंतरी जेको आरोग्य जो भगवान देवता आहे। मूंखे जोड़णो आहे त मन में इहो थो अचे कि जेके डॉक्टर आहिनि हिन धरतीअ जा, उहे धनवंतरी आहिनि। पर अगरि डॉक्टर लालची आहे ऐं फुरे थो ऐं सायो करे बीमारी वधाए करे लुटे थो, त पोइ इहो चवणो पवंदो जेके दयावान डॉक्टर आहिनि, से हिन धरतीअ जा धनवंतरी आहिनि। धनवंतरी आहिनि। उन्हनि डॉक्टरनि खे सलाम। पाण खे कुछ भी बीमारी, रोग, दुख, दर्द थिए थो त डॉक्टर ॾे वञूं था ऐं ठीकु करे बि था छॾनि। शाबस आहे उन्हनि डॉक्टरनि खे जेको पाण स्वस्थ तो रहे, सुंदर तो रहे, साफ़ तो रहे, पर उन वटि अचनि केर था? अस्वस्थ, अस्वच्छ, असुंदर। उन्हनि जे विच में उहो उन्हनि जी सेवा थो करे। बसि हू लालच ऐं हू कसाई पनो छॾे ॾे त हू धनवंतरी देवता आहे डॉक्टर। हिन संसार रूपी सागर जो धनवंतरी आहे। जेके भगत आहिनि, ध्रुव प्रहलाद जहिड़ा भगत थी विया, उहे शंख जे समान आहिनि। शंख भी समुंड मां निकिरंदो आहे। राजा जेके आहिनि, शासक सुठा, उहे मणीअ जे समान आहिनि। पक्षी भी निकिता समुंड मां, उहे आहिनि पंहिंजो पंहिंजो मत, पंहिंजो पंहिंजो सलाह। धनुष भी निकितो हो समुंड मां। त जेके आचार्य आहिनि, विद्वान, उहे आहिनि धनुष। ऐं लक्ष्मी निकिती। हिन संसार जी लक्ष्मी उहा आहे जेका पतिव्रता
पतीअ जी आज्ञा में हले थी। त संसार हिकु सागर आ, हिकु समुंड आ, जंहिंमें लहरूं बि आहिनि ऐं लहरूनि खां बचण जो उपाय बि आहे। जहाज बि आहे। जहाज आहिनि वेद। वेद जे लाइ टाइम आहे कोन पाण खे, त उन लाइ आहे सत्संग। रामचरित मानस ख़ासि कर वेदनि जो ई सार, सभिनी शास्त्रनि जो वेदनि जो सार जेको आहे सो ही आहे रामचरित मानस। त हिन संसार में रहण कि असांखे भवसागर पार करणो आहे, त माण्हू पोइ कुझु उपाय कंदो बि, पर हाणे पार थियण जे नाले ते ई फासण जा कम करे, सत्संग में वञे, इहो ॿुधे बि कि भवसागर पार करणो आहे, पर उन ई सत्संग जो फल समझे कि इच्छा पूरी थींदी, मनोरथ पूरा थींदा। त इहो ई चवणो पवंदो कि हू भवसागर पार करण जो रुगो ॻाल्हियूं पियो थो करे, पर कम पियो थो करे ॿुॾण जा ई इन ई भवसागर में। भूली भी हो न रहो बाजार में, वञ फांसी नामो हजार में, हथ हाज़ में दिल दातार में, ओए देर नाहे दीदार में। भूली भी न रहो बाजार में, हथ हाज़ में दिल दातार में, ओए देर नाहे दीदार में। भूली भी न रहो बाजार में। प्यासी आही प्रीतम जोत, पतंग वांगुर पची देखार। प्यासी आही प्रीतम जोत, पतंग वांगुर पची देखार। चले क्षमा ते जीअं परवानो, तीअं तूं जीअं रे जली ॾेखार। अच कुर्बानीअ जे कतार में, थी तालिब मिल ज तवार में, हथ हाज़ में दिल दातार में, ओए देर नाहे दीदार में। भूली भी हो न रहो बाजार में, वञ फांसी न मोह जान में। तू ही तू जी तार वजाए, प्याई वारी हद खे टोड़।
सिमरणी सोर अटकी ना पवै वार में छा रखियो वा जीत ऐं हार में हथ हाज़र में दिल दातार में पोए देर नाहे दीदार में मता भुलजी बी रहूं बाज़ार में। बाज़ार में वञबो आहे केवल कम जी शइ वठण ऐं नज़ारा बि ॾिसण वञबो आहे। अॻे बाज़ारुनि में माण्हू केवल घुमण बि वेंदो हो। अॼु बि आहे छा कि मैं तो सब्जी लेने निकली थी। हाणे टाइम कोन्हे है न, माण्हू कम सां ई निकिरंदो आहे ऐं हाणे नालो आहे मार्केट। अॻे चइबो हो बाज़ार थी वञा, हल घुमी अचूं। पोइ माण्हू घुमण केवल ॾिसणो आहे, पैसा त हूंदा कोन हुआ या घटि हूंदा हुआ माण्हूअ खे, त ॾिसंदो ई हो केवल। समय ॾिसो कीअं फिरियो आहे, माण्हू मॉल में थो वञे, ॾिसण लाइक़ु त मॉल आहे, पर माण्हू तॾहिं बि ईअं ई कोन थो वञे उते ॾिसण। केवल एॾो पैसो आहे, हाणे ख़रीदारी करण थो वञे। त अॻे बाज़ार में माण्हू वेंदो हो केवल घुमण जे लाइ, ऐं कुझु खपे त अञा सुठी ॻाल्हि आहे। पोइ त मोल भाव एॾो कराईंदियूं हुयूं दुकानदार खां, ऐं वठिणो ई आहे त हाणे मथो खाईस, मज़ो ईंदो चए थी। त पर बाज़ार में अटकी वेही थोरी रहिबो आहे, घुमी करे हली अचबो आहे। तीअं संसार खे बाज़ार सम्झो, घुमी वठूं, नज़ारा ॾिसी वठूं, एंजॉय करे वठूं, कुझु वठिणो आहे त वठूं। छा मिलंदो आहे भाई, उन लाइ असां वटि पैसा केतिरा आहिनि, पूंजी उहा कहिड़ी हलंदी आहे हिते। बसि घुमी वठूं, मतां भुलिजी वञी बाज़ार में, भुलिजी न पऊं। के भुलिजी बि वेंदा आहिनि, पंहिंजो घर विसरी वेंदो अथनि कि घर किथे हो मुंहिंजो। ॿारनि खां ईअं थींदो आहे। हिकु ॿार गुम थी वियो त हिकु भाई चई सलमा तोखे घर छॾे अचे। पतो पुछंदो पुछंदो छोकिरो वठी वियसि, हाणे हेॾां हलो, हाणे लेफ्ट मुड़ो, न न इहो कान्हे, वरी ॿिए हंधि वठी वियसि, हाणे हेॾां हलो। पोइ ॾाढो घुमी घुमी आख़िर उन छोकिरे जो घर मिलियो। उनजी माउ सुञातो, हलिया बिटू हलिया। त जेको भाई छॾण आयो न, उहो रोअण लॻो, चईंसि तोखे छा थियो? चई हाणे मां पंहिंजो घर भुलिजी वियुमि, अलाए किथे आहे मुंहिंजो घर। ईअं न ॿियनि खे राह ॾेखारींदे ॾेखारींदे, ॿियनि खे ज्ञान बाटींदे बाटींदे किथे खुदि भुलिजी वञो कि असांखे छा करणो हो। मतिलबु दादी ठहंदे ठहंदे तव्हां चवंदा तूं संत बाव बणी वेठो हुई, ऐं असांखे तो चई मतिलबु दादी बणिजो। मुंहिंजी ॻाल्हि छॾे ॾियो, मूंखे मिलियो आहे, तव्हांखे मिलियो कोन्हे, तव्हां ज़बरदस्ती ठहण जी कोशिश कंदा आहियो। मतां भुल बी रही बाज़ार में। त ही संसार आहे, सागर आहे, ब्रह्मांड जी रचना कई आहे। इन संसार में ॿियो छा आहे? तुलसीदास चए थो, बिबुध विप्र बुद्ध ग्रह चरण बंदी कहूं कर जोर, होय प्रसन्न पुरवऊ सकल मंजू मनोरथ मोर। हिन संसार में देवता बि कॾहिं कॾहिं ईंदा आहिनि, ब्राह्मण त आहिनि ई, पंडित आहिनि, ऐं ग्रह जेके नव ग्रह आहिनि न, उहे हिन संसार ते असर करे रहिया आहिनि। सभई ग्रह को न को असर प्रभावित करे रहिया आहिनि माण्हुनि खे। त उन्हनि ग्रहनि खे बि प्रणाम थो करे तुलसीदास। ब्राह्मणनि, पंडितनि, देवताउनि खां पोइ ग्रहनि खे, उन्हनि खे चए थो अनुकूल थीजो। मुंहिंजो जेको जेतिरा मुंहिंजा मनोरथ आहिनि न, इहे सभु पूरन कजो।
पुन बंदऊं सारद सुर सरिता जुगल पुनीत मनोहर चरिता। चए तो हाणे मां वरी वंदना तो कयां सरस्वतीअ जी ऐं गंगा जी। ॿिन्हिनि जी अलॻि सां करे चुको आहे, पर हाणे गॾु में थो करे। ये ॿई पिछले जन्म में स्त्रियूं हुयूं, सरस्वती ऐं गंगा। पोइ श्राप वस नदियूं थियूं। ॿई सफ़ेद आहिनि, ॿई निर्मल करण वारियूं आहिनि। इन्हनि जे उस्ततीअ में तुलसीदास चए थो, मज्जन पान पे पाप हरे एका, कहत सुनत एक हर अबिबेका। हिकिड़ी जेका आहे सनानु करण ते पाप नाश करे छॾींदी आहे, ऐं ॿी जेका आहे ॿुधाइण में ऐं चवण में कम ईंदी आहे, जंहिंसां अविवेक भॼंदो आहे। माना सरस्वतीअ जो कमु आहे कहत सुनत, वक्ता श्रोता। वक्ता श्रोता जो अज्ञान नाश कंदी आहे सरस्वती, ऐं गंगा पाप नाश कंदी आहे। ॿिन्हिनि में समानता इहा आहे कि ॿिन्हिनि में सनानु कबो आहे। गंगा में बि सनानु थींदो आहे ऐं कथा में बि सनानु थींदो आहे। ऐं जेके नथा ॿुधनि रामचरितमानस, उहे ओड़ा जा ओड़ा ई रहिजी था वञनि। हाणे अॻिते वंदना थो करे भगवान शिव ऐं माता पार्वतीअ जी। गुर पित मात महेश भवानी, प्रणवो दीन बंधु दिन दानी। राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम। सेवक स्वामी सखा सिय पी के, हित निरुपति सब विधि तुलसी के। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। चए थो मां वंदना थो कयां भगवान शिव ऐं पार्वतीअ जी। पहिरीं बि करे चुको आहे, भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपीणो। पर उहा त मंगलाचरण जी वंदना हुई। ही जितां खां हाणे भाषा में शुरू थियूं आहिनि चौपायूं, उन में वंदना हाणे थो करे। पर हाणे छा थो चए, पहिरीं चई श्रद्धा ऐं विश्वास आहिनि शिव ऐं पार्वती, हाणे थो चए मुंहिंजा माता पिता आहिनि। ऐं इहा ॻाल्हि सची आहे। तुलसीदास जो पालन पोषण इन्हनि ई कयो हो अदृश्य रूप सां। हिकु ॿुढी माई ईंदी हुई, पर हिनखे खीर रुगो प्यारे हली वेंदी हुई। त तुलसीदास हुनजो नालो लिखियो आहे पार्वती अम्मा। ऐं भगवान शिव हिनखे सपने में दर्शन ॾिनो कि तूं रामचरित मानस लिख। तुलसीदास चए थो शिव ऐं पार्वती मुंहिंजा केर आहिनि, माता पिता ऐं गुरु। गुर पितु मात महेश भवानी, पिरनऊ दीन बंधु दिन दानी। मां उन्हनि खे प्रणाम थो कयां। उहे दीन बंधु आहिनि, दीननि जा बंधु, ऐं दानी आहिनि। दिन दानी माना नित्य दानी, सदाई दान करण वारा। हाणे ॿियो रिश्तो वरी ॿियो थो जोड़े अचे कि मुंहिंजो स्वामी केरु आहे। तुलसीदास शिव जी खे माता पिता तो चए, गुरु तो चए, पर स्वामी त आहे राम। त राम सां रिश्तो तो ॿुधाए शिव जो कि इन्हनि जो कहिड़ो रिश्तो आहे। सेवक स्वामी सखा सिय पी के। भगवान शिव जेको आहे राम जो सेवक बि आहे, स्वामी बि आहे ऐं सखा बि आहे। इहो असां ॿुधी चुका आहियूं शिव चरित्र में कि भगवान राम शिव खे चयो शादी कयो, या त सेवक समझी
या सखा समझी या स्वामी समझी, कीअं बि समझो। त हिननि जो रिश्तो आहे। ऐं अलॻि अलॻि प्रसंगनि में ईअं ईंदो आहे कि विष्णु भॻवान कैलाश ते वियो ब्रह्मा सां गॾु ऐं शिव खे चयईं कि शादी कयो, त उते विष्णु सेवक आहे ऐं विष्णु जो अवतार राम आहे। इन में भी थोड़ो हू अथव कि विष्णु अलॻि आहे, नारायण अलॻि आहे ऐं राम अलॻि आहे। किथे किथे विष्णुअ राम जे रूप में अवतार वरितो आहे कंहिं कल्प में, किथे नारायण राम जे रूप में अवतार वरितो आहे ऐं किथे निराकार ब्रह्म राम जे रूप में अवतार वरितो आहे। त इहो अलॻि अलॻि अथव। त किथे उहो राम जितां अवतार वरितई नारायण या विष्णुअ मां, किथे विष्णु सेवक थियो आहे शिव जो, किथे स्वामी थियो आहे ऐं किथे सखा दोस्त थियो आहे। तुलसीदास चए थो सेवक स्वामी सखा सिय पी के। सिय पी के मतलब छा? सिया पतीअ जो, सीता जो न, सिया जे पतीअ जो, सिया पति ॿिन्हिनि जो न, सिर्फ सीता न जोड़जो। सीता जे घोट जो स्वामी आहे, सीता जो न, सीता जे सिया पी के, सीता पतीअ जो। सीता पति केरु आहे? राम। पंहिंजे में का मिसाल मिलंदी आहे छा कि घोट जे नाले कोई चए कि फलाणे जो घोट? ज़ाल जे लाइ चवंदा आहिनि फलाणी ज़ाल, पर राम खे मिलियल आहे उपाधि सियापति, सीतापति, उनजो ही आहे। ऐं हित निरूपदी सब विधि तुलसी के। तुलसीदास त चए थो भगवान शिव ऐं पार्वती त सभिनीनि जा ई हितकारी आहिनि, पर मुंहिंजा त विशेष सब प्रकार सां निस्वार्थ भाव सां मुंहिंजो भलो करण वारा आहिनि। ये भगवान शिव ऐं पार्वती मुंहिंजा माता पिता, मुंहिंजा गुरु। उन्हनि जे लाइ चए थो कि इन्हनि भगवान शिव ऐं पार्वतीअ शाबर मंत्र जी रचना कई हिन कल युग में। हाणे शाबर मंत्र उहे थींदा आहिनि, उहे न सतयुग में हुआ, न त्रेता में, न द्वापर में। कल युग में ही कुछ विशेष मंत्रनि जी रचना थी अथव। असांजी उदासीन परंपरा में भी उहे मंत्र मिलंदा आहिनि, शाबर मंत्र, पर उहे कॾहिं उच्चारण कया वेंदा आहिनि जॾहिं दीक्षा ॾिनी वञे या गद्दीअ ते विहारियो वञे। तव्हां अगरि उहे पढ़ंदा त ईअं लॻंदव आम ॿोली, आम बोलचाल, पर आम बोलचाल जो कोई अर्थ कोन पियो थो निकिरे। नानक ने सेली बनाई, क्यों बनाई? अहिड़ा अखर, इस कारण बनाई। सेलीअ जो मंत्र, दलख जो मंत्र, कहे नानक, अर्थ कुछ न, पर अखर ई ग्रामीण। शबर भीलनि खे बि चइबो आहे, भील, शबरी भीलणी हुई, त भीलनि जी समझो भाषा, प्राकृत भाषा। उहे मंत्र गोरखनाथ जी परंपरा खां हलिया। भगवान शिव गोरखनाथ खे ॾिना, पोइ गोरखनाथ जा ॾाढा शिष्य मुस्लमान बि थिया, त मुस्लमाननि में बि शाबर मंत्र पहुची विया। तव्हांखे हैरानी थींदी कि हिकिड़ा तांत्रिक थींदा आहिनि हिंदुनि में, तंत्र मंत्र प्रयोग कंदा आहिनि, मुस्लमाननि में बि तंत्र मंत्र थींदा आहिनि प्रयोग। उन्हनि जे वटि मंत्र किथां आया? क़ुरान में थोरी लिखियल आहिनि, उहे हितां ई विया आहिनि गुरु गोरखनाथ वटां। त कोई तव्हांखे मिले पीर बाबा या तांत्रिक सुलेमानी, इस्माइल, त चक्कर में न पइजो। पोइ उन्हनि वरी पंहिंजा उर्दू अखर जोड़िया आहिनि। इन्हनि शाबर मंत्रनि जी ख़ासियत इहा आहे कि कोई विधि कान्हे, कोई विधान कान्हे, कोई नियम कान्हे, अटपटी वाणी आहे, कोई अर्थ बि कोन निकिरंदो आहे ऐं कोई वॾो हू करण जी ज़रूरत कान्हे कि 1.25 लख दफ़ा जाप कर, न।
उहा हिकु ईअं ॿोली आहे जीअं कोई नंढड़ो ॿार पंहिंजे माता पिता सां जिद करे, उन्हनि खे अटपटो बि ॻाल्हाए ऐं चए मुंहिंजो कमु करणो पवंदव, मूंखे 100 जो नोट ॾियणो ई पवंदव, तव्हां अहिड़ा आहियो, तव्हां अहिड़ा आहियो, ईअं ॿार चवंदो आहे ऐं हासिल कंदो आहे 100 जो नोट। तीअं ई शाबर मंत्र भॻवान खे न, देवी देवताउनि खे चयो वेंदो आहे कि मुंहिंजो ही कमु करणो पवंदई। उन में सौगंध बि ॾिबी आहे, आन बि ॾिबी आहे, धमकी बि ॾिबी आहे। त अहिड़ा अखर उन्हनि शाबर मंत्रनि में आहिनि। सिद्धियूं थी, माण्हुनि जूं कामनाऊं पूरियूं थींदियूं आहिनि अगरि खपनव त। निर्मल बाबा बिमल बाबा त पोइ आया भाई, तव्हां मरंदा आहियो भाई, अमृत वेला 40 दिन करूंगी तो मेरी एक इच्छा पूरी होगी, उहा बि गारंटी कान्हे। उन लाइ असांजे नाले चई ॾींदा आहिनि कि भाई ही इन्हनि असांजे अमृत वेला नाले हीअं थो चए, त एॾी भीड़ ईअं ई गॾु थी आहे छा? त मां तव्हांखे चवांव थो, तव्हांखे अगरि इच्छा हुई पूरी करणी आहे न, त छॾियो इन्हनि खे, तव्हां शाबर मंत्र खणो, मिली वेंदव, नेट ते ई मिली वेंदव। गुरूअ जी बि ज़रूरत कान्हे, कंहिंजी चमचागिरी करण जी बि ज़रूरत कान्हे। डायरेक्ट ई पढ़ो विड़ो देवताउनि सां कि इच्छा पूरी करणी पवंदई, न त कसम अथई। कंहिंखे बि कोई बि कसम ॾियो, अगरि देवता आहे त हुनजी ज़ाल जो कसम ॾियो, इंद्र खे कसम ॾियोसि कि शचीअ जो कसम अथई, त ईअं इच्छा पूरी थी वेंदव। अगरि तव्हांखे करणी आहे न, कीअं बि करणी आहे न, तव्हां किथे ॾिसंदा आहियो धर्म बरम, किथे ॾिसंदा आहियो कि मूंखे भवसागर बि पार करणो आहे, कीअं ई करणी आहे न। त सरल उपाय हे अथव, हुननि में त हुननि जो पियो थो भलो थिए। 40 ॾींहं ऐं मूंखे था चओ कि तूं नथो इच्छा पूरी करे सघीं न, इन करे थो चईं। अरे असां छा ॿुधायांव, असांजी उदासीन परंपरा में कोन्हनि छा मंत्र ॼण? त शाबर मंत्र जी इहा ई सॼी व्याख्या तुलसीदास कई आहे कि शाबर मंत्र छा आहिनि। कली बिलोक जग हित हर केर जा, शाबर मंत्र जाल जिन सिर जा, साबर मंत्र जाल जिन सिर जा, अन मिले आखर अर्थ न जापू, अन मिले आखर अर्थ न जापू, प्रगट प्रभाव महेश परतापू, प्रगट प्रभाव महेश परतापू। तुलसीदास चए थो शाबर मंत्र कीअं थींदा आहिनि, अनमिल, कोई मेल न पाण में, कविता वांगुरु हूंदा ई कान्हनि। आखर अर्थ न जापू, न उन जे अखरनि जो कोई अर्थ हूंदो आहे, न जप कबो आहे उन्हनि जो, बसि पढ़बो आहे। त पोइ भगवान शिव अहिड़नि जी रचना छो कई? अहिड़नि भगवान शिव त कयो हो जगत जे भले लाइ, हिकु रस्तो ॿुधायो हुअईं गोरखनाथ खे कि ही सरल तरीक़ो अथई। अगरि ॾाढो ई ॾिसी कि ज़रूरत आहे सांसारिक कंहिं वस्तुअ जी या दुख दूर करणो ई आहे, त अड़ी बीह रहो देवताउनि वटि, जिद ते बीह रहो कि ये शइ बसि खपे। पोइ जेके मंत्र आहिनि भगवान शिव गोरखनाथ खे ॿुधाया, पोइ गोरखनाथ मां फैलजंदा विया। त हुन त हित जे करे कली बिलोक जग हित हर गिरजा, साबर मंत्र जाल जिन सिर जा। उन्हनि ॾिठो कि कलयुग जा माण्हू वॾा वॾा पुष्चरण कोन करे सघंदा, वॾियूं वॾियूं विधियूं कोन करे सघंदा। हू मंत्र जाप, मंत्रनि में अगरि हिकु अखर जी ग़लती थी वञे न, त
त उल्टो असर कंदा आहिनि। तॾहिं ही भगवान शिव सरलता सां ॾेई छॾिया हुआ। हाणे तुलसीदास हिन जो जिक्र छो पियो थो करे? उहो चए थो, हे भोला भंडारी, अगरि तव्हां अटपटी वाणीअ खे एॾी मान्यता ॾेई सघो था त मुंहिंजी हिन खे छो नथा मान्यता ॾेई सघो? तुलसीदास इहो थो चवणु चाहे। मुंहिंजा त अटपटा बि कान्हनि, अनमेल बि कान्हनि, कविता में ई आहिनि, भाव आहिनि हृदय जा, अटपटो कान्हे, जबरदस्ती बि कान्हे। त तव्हां जी कृपा सां अगरि उन्हनि शाबर मंत्रनि जो बि एॾो प्रभाव थी सघे थो। अॻे माण्हू नाथनि जे चक्कर में हूंदा हुआ, जो अॼुकल्ह माण्हू अमृत वेले में या निर्मल बाबा ॾे था भॼन न, जलेबियुनि ॾे था भॼन। तव्हां छा था सम्झो जलेबियुनि में माण्हू ज्ञान पाइण वेंदा आहिनि? तव्हां ईअं सम्झंदा आहियो? अरे हिकु ई असां वटि ईंदी आहे छोकिरी, चयोमांसि तूं अॻे जलेबियुनि में वेंदी हुई, चई भॼायोसि परे। मुंहिंजी इच्छा उतां पूरी कोन थी, तव्हां वटां थी वई। हुनखे ईअं लॻंदो आहे भई हितां हिन जो कमु थी वियो। त ही हिन लाइ थोरी वेंदा आहिनि ज्ञान पाइण लाइ, ही सभु पिया था भॼन। त उन ज़माने में जेके सिद्ध पुरुष हूंदा हुआ, नाथ, उन्हनि वटि माण्हू भॼंदा हुआ ऐं उहे त सच में गारंटीड कमु कंदा हुआ। हिननि जी त का गारंटी बि कोन्हे। उल्टो उनखे ही चई ॾींदा कि ऐसे नहीं बोलोगी तुम, काम हो चाहे नहीं हो, ऐसे नहीं बोलोगी। उल्टो उनखे ही चई ॾींदा आहिनि। त उन्हनि जो एॾो प्रभाव थी सघे थो त अगरि भगवान शिव कृपा करे त मुंहिंजी जेका कविता आहे उहा छो न शोभित थींदी, छो न प्रसिद्ध थींदी। जहिड़ी तरह राति शोभित थींदी आहे, चंद्रमा, तारा ऐं जेके थोड़ा नक्षत्र हूंदा आहिनि, इन्हनि सां राति शोभित थींदी आहे। त मुंहिंजी जेका ये कविता आहे या भगवान शिव अगरि इन में हूंदो न त शोभित थी वेंदी। भनिति मोर शिव कृपा विभाति, सो उमेश मोह पर अनुकूला, करहि कथा मुद मंगल मूला, करहि कथा मुद मंगल मूला। ओ सुमर शिवा शिव पाए पसाओ, बरनो राम चरित चित छाओ राम। तुलसीदास चए थो, भनिति मोर शिव कृपा विभाति, ससी समाज मिल मनहु सुराती। ससी समाज, शशि समाज, चंद्रमा जो समाज मिलंदो आहे त राति सुहिणी थी वेंदी आहे। तीअं मुंहिंजी कविता बि सुंदर थी वेंदी। जे एह कथा स्नेह समेता, कही ऐं सुनी समझई सचेता। वरदान तो ॾे तुलसीदास। जेको हीअ कथा चवंदो, कही ऐं जेको ॿुधंदो ऐं जेको वरी सम्झंदो। ॾाढा माण्हू सम्झी वेंदा आहिनि बिना ॿुधे बि, स्वाभाविक उन्हनि में उहे गुण ऐं विवेक जागी वेंदो आहे। जे एही कथहि स्नेह समेता, कही ऐं सुनी समझई सचेता। उन्हनि खे फल छा मिलंदो इहो असां सुभाणे ॿुधंदासीं। तव्हांखे फल जी ॾाढी चिंता हूंदी आहे, कुझु न फल ॿुधी करे चवंदा अरे यार हे मिलंदो। हिकु छा, मां त अॻिते बि हलंदमि। चए तो फल इहो अथव, होई हैं राम चरण अनुरागी। तव्हांजो राम जे चरणनि सां प्रेम थी वेंदो, अगरि तव्हां इहा कथा ॿुधंदा या ॿुधाईंदा।
त उन सां छा थींदो? राम जे चरणनि कमलनि सां प्रेम थींदो, उन सां इहो थींदो कलीमल रहित। जेको कल युग जी मैल आहे न, उहा तव्हांजी हटी वेंदी। त उन सां छा थींदो? कल युग जो माण्हू इहो ई पुछंदो, ऐं उन सां इहो थींदो सुमंगल भागी, तुंहिंजो सुंदर कल्याण थी वेंदई। हाणे एतिरो बि इन खां पोइ वरी चए इहो छा थींदो आहे, कल्याण छा थींदो आहे? त उनखे सम्झाइण ॾुखियो आहे। उनखे चइबो कथा ॿुधणी हुजे त ॿुध। हाणे ॿी जेका आहे, इते छो न स्टॉप कयूं दोहो पढ़ी करे, है न? तुलसीदास तो चए, सपने हूँ साचे हूँ मोह पर, जौहर गौरी पसाओ, तो फिर हो जो कहे सब, भाषा भनित पिर भाव, भाषा भनित पिर भाव। तुलसीदास तो चए, जे कॾहिं भगवान शिव ऐं पार्वती मूंते प्रसन्न आहिनि त इहो सभु सच थिए जेको मां कविता जी तारीफ़ में चयो आहे। मुंहिंजी कविता सुंदर थी वञे राम यश सां। छा थो चए? अगरि भगवान शिव ऐं पार्वती मूंते प्रसन्न आहिनि, वरी चए थो सपने में भी अगरि प्रसन्न आहिनि। ये चइबो आहे न कि हल सपने में ही खणी यादि कजां, सपने में ही खणी भगवान दर्शन ॾे, प्रत्यक्ष न ॾे त सपने में ही ॾे, साम्हूं न चए त सपने में ही चए कि मां तो ते प्रसन्न आहियां। तुलसीदास जो मनोरथ आहे कि भगवान मूंते प्रसन्न रहे। छा तव्हांजो मनोरथ आहे इहो कि भगवान, असां त ॻाईंदा ई आहियूं कि ॿिए खे वणा या न वणा, मालिक तोखे वणा, त ख़बर कीअं पए कि भगवान सच में असां ते प्रसन्न आहे? तुलसीदास चए थो सपने में ही हिंट ॾेई वञ। हालांकि सपने में ही भगवान शिव हिन खे प्रेरणा कई हुई कि रामचरितमानस जो निर्माण कर, ऐं प्रत्यक्ष भी ईअं चवंदा आहिनि, प्रत्यक्ष भी दर्शन ॾिनो तुलसीदास खे। पर इहो प्रश्न त आहे कि असांखे कीअं ख़बर पए? ॾुखियो अथव, आसान न सम्झिजो। तव्हां अगरि चओ कि अगरि सभु सुठो सुठो थिए, सभु अच्छा अच्छा हो, त भगवान प्रसन्न है मुझ पर, त तव्हां ग़लति आहियो। कीअं ख़बर पए कि भगवान मूं ते राज़ी आहे? अच्छा, कॾहिं दुख अची वञे, विपता अची वञे, त तव्हां छा मतिलबु कढंदा हिन जो कि भगवान रुसी वियो आहे? तुलसीदास ते घणा दुख आया, वॾनि वॾनि सभिनी भगतनि जे मथां केॾा कष्ट आया। इहा परिभाषा कोन अथव। जलेबियुनि ऐं पंथनि इहा परिभाषा ठाहे करे माण्हुनि खे भगवान खां दूर करे छॾियो आहे कि सभु अच्छा अच्छा होगा, पोइ सुठो थी वञे, सुठो संसार जे हिसाब सां थी वञे तो चवन देखा हमारे सत्संग में आई और सब अच्छा अच्छा हो गया, अब भगवान भी तुम पे राजी है, प्रसन्न है। दुख आयो तो ये हमने नहीं किया, ये वो भगवान ने किया, तेरे कर्म होंगे ऐसे। तो यो प्रश्नता आहे। समझो असां दुखी हुजूं, विपता में हुजूं, हिक जे मथां संकट ईंदा वञनि, जबकि असांजो प्रेम भी हुजे भगवान सां, पोइ कीअं ख़बर पए कि भगवान ही पे तो करे छा सभु, मुंहिंजो त प्रेम आहे, मां त जीअं हू चए तीअं करण लाइ तयार आहियां। हिकु दफ़ो अगरि ख़बर पइजी वञे कि भगवान नाराज कान्हे, ये दुख भली अचे ई था पर भगवान जी नाराज़गी कान थई, उहो प्रसन्न आहे तो ते, त असांखे दुख भी पोइ मिठा लॻंदा। पर इहो ख़बर कीअं पए? कहिड़ी निशानी आहे परमात्मा जी प्रसन्नता जी?
इहो असां पोइ ॿुधंदासीं। चओ त ॿुधो हाणे ॿुधायो। कीअं ख़बर पए? प्रश्न त ॾाढो महत्वपूर्ण आहे। अगरि इहो प्रश्न बि पैदा थिए न त सम्झिजो भॻवानु प्रसन्न आहे। अगरि दिलि सां पैदा थिए कि हे मुंहिंजा भॻवान, मूंखे दुखनि जी चिंता कान्हे, पर मूंखे इहो दुख थो थिए कि किथे तुंहिंजी नाराज़गी त कान्हे, कॾहिं तॾहिं त दुख कोन था अचनि। इहो प्रश्न अगरि पैदा थिए त हाणे व्याख्या त ॾाढनंद तव्हांखे मिली वेंदव। कोई चवंदव अगरि सुख ई सुख था अचे, सभु अच्छा अच्छा हो रहा है, त भॻवान प्रसन्न अथई। कंहिं ईअं बि चयो आहे कि रब रुसे त मत खसे, भॻवान नाराज़ थींदो आहे त मत खसे वठंदो आहे। पर इहा ख़बर कीअं पए कि मत खसिजी वई आहे? खुद खे थोरी ख़बर पवंदी आहे। कोन ख़बर पवंदी कि असांजी मत खसियल आहे। असां सुठे खे ख़राब, ख़राब खे सुठो सम्झण लॻंदा आहियूं। त अगरि हिन व्यास गद्दीअ खे कुझु चवणो आहे, जेको मां चवंदो आहियां, भॻवान जी प्रसन्नता, तव्हांखे शायदि हैरानी थींदी। बल छुटकियो बंधन परे, कछु न हो तो पाए। जंहिं ॾींहुं तव्हां असहाय थी वञो, जंहिं ॾींहुं तव्हांजे मथां विपता अचे त फासी पओ। प्रयास बि कयो पहिरीं, पर प्रयास करे करे ॾिसो कि कोई कुझु असर कोन पियो थो थिए, मुंहिंजो प्रयास हले ई कान पियो थो, हाराइजी करे वेही रहो, सम्झो भॻवान प्रसन्न अथव। मूंखां पुछो था त तव्हां ई चयव ॿुधाए वञिजे अॼु, बाक़ी तव्हांजी मर्ज़ी आहे। तव्हांखे निर्बल बाबा वणे, रिंकू वेला वणे, उहो तव्हांजी मर्ज़ी। भागवत पुराण में चयो आहे परमात्मा हिकु क्रम आहे, क्रम सां ॿुधायांव। जेको क्रम पहिरियों विपता अचे, विफलता सांसारिक विफलता अचे, तव्हां कुझु सोचव, ॾाढो उत्साह सां कोई कमु सोचव ऐं उहो फेल थी वियो, इहो पहिरीं अथव परमात्मा जी कृपा, प्रसन्नता जो पहिरियों चरण। इहो चरण बाय स्टेप आहे। अच्छा, ॿियो अथव जॾहिं तव्हां विफल थी वञो ऐं विफलता खां पोइ तव्हांजो पंहिंजो पाण मां विश्वास ख़तम थी वञे, कॉन्फिडेंस उहो घटिजी वञे, ख़तम थी वञे, असां ज़ोर न आहियूं, तव्हांखे लॻे कि जे कुझु कर हम सकें, असां में ज़ोर कान्हे, इहो सम्झ में अची वञे। बल छुटकियो बंधन परे, कछु न हो तो पाए, इहो अची वञे। ऐं सभिनीनि जे लाइ आहे इहो नियम, चाहे संत हुजे, चाहे ज्ञानी हुजे, चाहे वॾो अरबपति हुजे, इहो अची थो वञे। पंहिंजे पाण मां विश्वास ख़तम, निस्सहाय माण्हू थी वञे, इहो ॿियो स्टेप आहे परमात्मा जी प्रसन्नता जो। टियों आहे वरी दुख वधी वञे, ऐं तंहिंखां पोइ उन दुख में माण्हू संसार खां डिटेच थी वञे ऐं अंतर्मुखी थी वञे, अंतर वञी पंहिंजे भीतर संसार जे प्रति निराश थी वञे, शांत थी वञे, पोइ गंभीर थी वञे, पोइ शयुनि खे गंभीरता सां ॾिसे, ॿुधे ऐं सोचे। संसार मां कुझु बि न खपे, वॾो बदलाव अची वञे हुनजे जीवन में, बहुर्मुखी मां अंतर्मुखी थी वञे। ऐं तंहिंखां पोइ समता जॾहिं अची वञे, समता जो अर्थ, सम जो अर्थ आहे न दुख उनखे स्पर्श करे सघे, न सुख उनखे स्पर्श करे सघे।
हू तटस्थ थी वञे, साक्षी भाव सां केवल संसार जूं ॻाल्हियूं ॾिसे, पोइ अञा परीक्षा अञा आहे, पोइ परीक्षा थींदी आहे। इहे इन अवस्था ते पहुचण खां पोइ असली परीक्षा इते थींदी आहे। उहा परीक्षा आहे या त उन जी पूजा थियण लॻंदी आहे, मान सम्मान मिलण लॻंदो आहे, आदर मिलण लॻंदो आहे, माण्हू पुछण लॻंदा आहिनि कि हीअ ॻाल्हि छो, हीअ कीअं आहे, ज्ञान वठण लॻंदा आहिनि, या त उहो थियण लॻंदो आहे या भय। इन स्थितीअ ते पहुचण खां पोइ बि, समता जी स्थितीअ ते पहुचण खां पोइ बि या त भय या लोभ, ये ॿई शयूं अची, ये आखिरी परीक्षा हूंदी आहे। या त उहो भय में वरी किरी पवंदो आहे कि अलाए भॻवानु आहे अलाए कान्हे, या त प्रलोभन में फासी, पद में फासी उन में अटकी वेही रहंदो आहे। पर अगरि हू प्रलोभन में बि न फासे ऐं भयभीत बि न करे थी करे भरोसो कायम रखे, भरोसो, त बस पोइ परमात्मा सां साक्षात्कार थी वेंदो आहे। ईअं मां ॿुधो आहे। माना परमात्मा अगरि पाण सां मिलाइण चाहींदो आहे त हिकु रस्तो इहो आहे, हिकु इहो ई रस्तो आहे। त परमात्मा प्रसन्न आहे कीअं ख़बर पए? ऐं इहो ई सभु थियो गोस्वामी तुलसीदास सां, जेको मां ॿुधायो, दुख खां वठी करे साक्षात्कार ताईं, त परमात्मा सां ते प्रसन्न आहे, इहो ईअं पतो पवंदो आहे। हाणे हिते त सत्संग छॾे नथा सघूं, त हिकु भॼन ॻायूं। मुंहिंजा मालिक मारो गो तोखे वणा, मुंहिंजा मालिक मारो गो तोखे वणा, चाहे दुनिया खे वणाया ना वणा, चाहे दुनिया खे वणाया ना वणा, चाहे दुनिया खे वणाया ना वणा, मुंहिंजा मालिक मारो गो तोखे वणा, मुंहिंजा मालिक मारो चाहतम चित में इहाए आद खां, चाहतम चित में इहाए आद खां, चाहतम चित में इहाए आद खां, तुंहिंजे द्वारे जो साईं बोलो बणा, तुंहिंजे द्वारे जो साईं बोलो, चाहे दुनिया खे वणाया ना वणा, चाहे दुनिया खे वणाया ना
जपना जुगती कोई भी याना प्रभु, जपना जुगती कोई भी याना प्रभु। तुहें जे तरते हाँ ममा कहड़ी हड़ा, तुहें जे तरते हाँ ममा चाहे दुनिया के बनाया ना बना, चाहे दुनिया के बनाया ना बना, मुझे जमाल कमारो तो खेवड़ा, जमाल कमारो तो खेवड़ा।